ठुकराठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। सजाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध जे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो MPA पनो आकिल पंहिंजे हल्के जे यूनियन काउंसिलन में CC प्यूअर ऐं फ्लोरिंग जो इफ्तिताह कयो। UC जूनास ॻोठ मिठो कलोड़ो में स्कीम CC प्यूअर ऐं फ्लोरिंग जो इफ्तिताह। UC जूनास ॻोठ पीर काको ऐं स्कीम CC प्यूअर ऐं फ्लोरिंग जो इफ्तिताह। UC जूनास ॻोठ माकोड़ो छजण में स्कीम CC प्यूअर ऐं फ्लोरिंग जो इफ्तिताह। UC नारो हमथर में जलाल ॻोठ बस स्टॉप खां ॻोठ जियो इंधड़ ताईं रोड जी स्कीम जो इफ्तिताह ऐं मुख़्तलिफ़ बिरादरुनि सां अज़ीज़नि जे विछोड़े ते वारसनि सां दुआए मग़फ़िरत कई। जंहिं बैदि पन्नू आकिल जाम हाउस ते पहुची पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्करनि मुअज़्ज़िज़ीन हल्के जे अवाम जा मसइला ॿुधा ऐं पुरखुलूस लंच प्रोग्राम कयो वियो।